सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अॼु पाण सिंध जे हिक अहिड़े किरदार ते ॻाल्हाईंदासीं जेको अवामी किरदारु आहे, जेको अवाम खे ख़ुशियूं बि ॾींदो हो त उन्हनि सां ग़म में बि शरीक हूंदो। उहो आहे चाकर चांटियो। काफ़ी दोस्तनि खे ख़बर हूंदी चाकर जॾहिं ॻाईंदो हो त ग़म ऐं ख़ुशीअ जा गाॾ जेके माण्हूअ में हिकिड़ा जज़्बा पैदा थींदा, ग़म बि यादि ईंदो हो, ख़ुशी बि यादि ईंदी। कहिड़ो ॾोह ॾियां, कहिड़ो ॾोह ॾियां पंहिंजे ॾेरनि खे, लिखे पंधिड़ो करायो पेरनि खे। तव्हां ॿुधायो, कहिड़ो ॾोह ॾियां पंहिंजे ॾेरनि खे, लिखे पंधिड़ो करायो पेरनि खे। हू ॻाईंदो छा त हुनजे आवाज़ में दर्द हो, मिठास हुई। छिनी से छॾे विया, छिनी से छॾे विया जिनी गॾु गुज़ारियो। छिनी से छॾे विया जिनी गॾु गुज़ारियो, विसारियुनि जिन खे तिना विसारियो। माना दर्द, सोज़, जुदाईअ जो ग़म ॿुधंदड़नि खे रुआरे विझंदो। छा त अज़ीम फ़नकार हो जंहिंखे असां अॼोकी डिजिटल दुनिया में विसारे छॾियो आहे। चाकर चांटियो केरु हुयो, अॼु पाण हुन ते ॻाल्हाईंदासीं। हीउ हिकिड़ो अज़ीम किरदारु आहे। असां पंहिंजे नए नस्ल खे हुन खां वाक़ुफ़ु कंदासीं त चाकर चांटियो जेको सिंध जो नाले वारो फ़नकार, सुर ऐं सोज़ जो बादशाह, उहो 1915 धारे ज़िले सांगड़ जे शहदादपुर तालुके जो हिकिड़ो ॻोठु आहे महराणी, उन में 1915 धारे जनम थो वठे। मिस्री ख़ान चांडे जे घर में पैदा थो थिए। हाणे चाकर चांटियो सिंध जा 3 दर्जा थो पढ़े पंहिंजे ॻोठ में, वधीक तइलीम हासिलु नथो करे सघे, पोखीराई थो करे, पंहिंजे वालिद जो मददगार थो थिए फ़सुलु करण में, फ़सुलु लुणण में। 1951 धारे खेसि ओचितो इश्क जी चोट थी लॻे, जंहिं हिन खे राॻी बणाए छॾियो। ख़ैर मोहम्मद रिंद जे राग खां मुतासिर थी हिन ॻाइण जो फ़ैसिलो कयो ऐं पोइ वरी गंभल शाह वारा टिल्टीअ वारो हुन वटि पहुची खांसि फैज़ हासिलु कई राग रंग जो। यकतारो छेरी यकतारो ऐं चपड़ी खणी संदसि टोले में ॻाइणु लॻो। बाद में वरी हू पंहिंजे ॻोठु मोटी थो अचे ऐं ॻाइण जो बाक़ाइदे हिकिड़ो आगाज़ थो करे। चाकर चांडे खे रेडियो ते प्रोड्यूसर मोहम्मद बश्क अंसारी मुतारफ़ करायो। 1957 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्राम नवाए शौक़ लाइ संदसि पहिरीं काफ़ी रिकॉर्ड थी, जेका शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी हुई, जंहिंजा बोल हुया, कहिड़ो ॾोह ॾियां पंहिंजे ॾेरनि खे, लिखे पंधिड़ो करायो पेरनि खे। हाणे चाकर चांटियो 6 जून 1959 ते पहिरियों भेरो रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते लाइव प्रोग्राम कयो। उन खां पोइ 1973 में जॾहिं पाकिस्तान टेलीविज़न पंहिंजे शुरूआती ॾींहंनि में हुई, नौजवान हुई, त उते हू मुतारफ़ थियो। उते पिणु हुन केतिरा ई प्रोग्राम कया। चाकर चांटियो फ़नी लिहाज़ खां यकतारे ते ॻाइण जो हिकिड़ो इनफ़रादी रिकॉर्ड रखंदड़। हुन में जे ॻाइण में यकतारे ते चपड़ीअ ते ॻाइण जो हुनजो अंदाज़ ई पंहिंजो हूंदो। हू हर रागणी इंतिहाई दिलि जे जज़्बनि सां ॻाईंदो हो। चाकर चांटियो जॾहिं बि ॻाइणु शुरू कंदो हो त पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾींदो हो, पंहिंजे धुन में हूंदो हो, पंहिंजे धुन में मुगन थी ॻाईंदो हो। पूरी ज़िंदगी हुन कंहिंजी धुन कापी न कई, न चोराई, पंहिंजूं धुनूं ठाहींदो। हुननि में धुनुनि में बि दर्द हूंदो। हिन सिंधीअ सां गॾोगॾु उर्दू, सराइकी, पंजाबी, बलोचीअ में बि ॻायो।
मुख़्तलिफ़ हंधनि ते सिंध समेत सॼे पाकिस्तान में वियो, ॻाए राग जे महफ़िलुनि में शरीक थियो, दाद हासिलु कयईं। केतिरा ई भेरा शाह लतीफ़ जे उर्स ते सरकारी तक़रीबुनि में शरीक थियो। इस्लामाबाद वियो, उते जेको आहे जेके सूफ़ी ॻाइण आहिनि, फ़क़ीर अमीर बश्क, फ़क़ीर हुसैन बश्क, ढोल फ़क़ीर, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, फ़क़ीर यार मोहम्मद, उन्हनि सां संग में ॻाए हाज़िरियुनि खे झूमाए छॾींदो। चाकर चांडे जा सिंधी सराइके में केतिरा ई कलाम रेडियो पाकिस्तान ते रिकॉर्ड थियल आहिनि, जेकी अॼु बि सिंध जे समूरियुनि स्टेशननि खां सवाइ मुल्तान तां पिणु नशर थींदा आहिनि। हाणे केस्ट जे जॾहिं केस्टूं हूंदियूं, हाणे त केस्टूं ख़तमु थी वियूं, नओं दौरु अची वियो, मोबाइल अची वियूं आहिनि। केस्टुनि जो जॾहिं दौरु हूंदो हो त चाकर चांडियो केस्ट जे दुनिया जो बादशाह। हिन जूं 200 खां वधीक ऑडियो केस्टूं रिलीज़ थियल आहिनि। हिन चाकर चांडे, शाह लतीफ़, महमूद खटियाण, मिसरी शाह, बुले शाह, तालबुल मौला ऐं ॿियनि खे, मुर्तज़ा शाह ॾाढे ॿियनि खे ॻायो आहे। खेसि अवाम तरफ़ां वॾी मञता मिली, इनाम मिलिया। खेसि 21 मई 2000 ते लतीफ़ सरकार जे सालियाने उर्स जे मौक़े ते सक़ाफ़त खाते तरफ़ां लतीफ़ एवार्ड ॾिनो वियो। हाणे हिन जा सिंध में केतिरा ई शागिर्द आहिनि, जेके फ़नकार अॼु उहे पंहिंजी अलॻि सुञाणप, वॾी सुञाणप हासिलु करे चुका आहिनि। हाणे हीउ जेको सिंध जो ॻाइण जो बेताज बादशाह हुयो, यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह हुयो, उहो नवंबर जे 1 तारीख़ 2005 ते असांखां वफ़ात करे, असांखां अलॻि थी वियो, असांखां जुदा थी वियो। संदसि जुदाई सिंध जे माण्हुनि ते विझ बरजी कढी। मूंखे यादि थो अचे त जॾहिं हिन वफ़ात कई हुई त माण्हुनि रेडियो पाकिस्तान ते फरमाइशूं मोकिलियूं त अॼु सॼो ॾींहुं चाकर चांडे जो कलाम नशर कयो वञे, कलाम ॿुधाए वञे। ख़त लिखिया, उहे रेडियो जा जेके उते ऑफिसर ॿुधाइनि था त हीउ अवामी फ़नकार हुयो, अवाम सां एॾी मुहबत कंदो हो, एॾी मुहबत कंदो हो, जो जॾहिं हिनखे कंहिं बि फंक्शन में सॾु थींदो, सॾु मिलंदो हुयो त हीउ उते पहुची वेंदो। हीउ इहो कोन सोचींदो त मूंखे मुआवज़ो केतिरो थो मिले, अॻुवाट मुआवज़ो तइ न कंदो। अॼुकल्ह त फ़नकार ई आहिनि त पहिरियां ई चवंदा, बाबा असांजो हेतिरो मुआवज़ो अथव, पहिरियां ॾियो, गाॾीअ जो बंदोबस्तु कयो, खाइण पीअण जो छा इंतज़ाम हूंदो, रहाइश जो कहिड़ो इंतज़ाम हूंदो, इहे सभु मसाला मामला हल करे पोइ निकिरंदा आहिनि। पर हीउ ॿोलाई मुड़ुसु हुयो, सभु थियो, बाबा ठीकु आहे, हलियो वेंदो हो। माण्हू हिन मां एॾो ख़ुशि थींदा हुआ जो माण्हू हिन खे नवाज़े छॾींदा हुआ, जेको माण्हुनि जे वस में हूंदो हिन खे ॾेई छॾींदा हुआ। माना हीउ घुरंदो कोन हो, माण्हू हिन खे मुहबत ॾींदा हुया। मुहबत ॾोकड़नि पैसनि ऐं मुआवज़े खां वधीक आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।